أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فأقم وجهك للدين حنيفا فطرة الله التي فطر الناس عليها لا تبديل لخلق الله ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون منيبين إليه واتقوه وأقيموا الصلاة ولا تكونوا من المشركين من الذين فرقوا دينهم وكانوا شيعا كل حزب بما لديهم فرحون सो तव्हां हिक तरफ़ा थी पंहिंजे रुख खे दीन जे तरफ़ करियो, हिन दीन जे तरफ़ करियो ऐं अल्लाह ताला जे उन फितरत जी पैरवी करियो जंहिं ते अल्लाह ताला इंसाननि खे पैदा कयो। अल्लाह ताला जी मखलूक में का तब्दीली ना है। बेशक ज़ालिक दीनुल क़य्यिम इहो सिधो दीन आहे लेकिन अक्सर माण्हू नथा ॼाणनि। अवां सभु अल्लाह पाक जे तरफ़ रुजू थी करे यानी इन दीन खे इख्तियार करियो ऐं हुन खां डिॼो ऐं नमाज़ खे क़ाइमु करियो ऐं मुशरिकनि मां न थियो, उन्हनि मुशरिकनि मां न थियो जिन पंहिंजे दीन खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो ऐं गिरोह गिरोह थी विया। हर गिरोह जेको कुझु उन्हनि वटि आहे उन ते ख़ुशि आहे। हिन खां पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन कुफ़्र ऐं शिरक जी यानी क़बाहत खे बयानु कयो ऐं तौहीद खे बयानु कयो। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन हितां फ़रमाए थो पियो त हाणे तव्हां यानी हर हिकु मुख़ातब खे इहो चयो थो वञे त तव्हां यकसू थी माना हिक तरफ़ा थी करे हिन दीन जे तरफ़ पंहिंजे रुख खे करे छॾियो, यानी न को हेॾां ॾिसो न होॾां ॾिसो, बसि पंहिंजो रुख जेको आहे यानी पंहिंजी तवज्जो हिन दीन जे तरफ़ करे छॾियो। हीउ दीन छा आहे? अल्लाह पाक जी उन फितरत जी पैरवी करियो जंहिं ते अल्लाह ताला इंसाननि खे पैदा कयो। फितरत मां मुराद छा आहे? उलमा लिखियो आहे त फितरत मां मुराद इहो आहे त अल्लाह पाक हर इंसान खे जॾहिं पैदा कयो, माउ जे पेट मां जेॾी महिल ॿारु निकिरे थो त पोइ अल्लाह पाक हुन जे दिलि में इहा सलाहियत रखी आहे त हू पंहिंजे ख़ालिक खे मालिक खे सुञाणे ऐं हुन जी तौहीद जो इक़रार करे ऐं हुन जे पैगम्बरनि जी पैरवी करे। इहा शइ हर इंसान जे अंदरि रखियल आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमाए पियो त तव्हां उन फितरत जी पैरवी करियो। फितरत जी पैरवी करण जो मतिलबु इहो त तव्हां जेको आहे सो ध्यान सां यानी जेकॾहिं को इन जो ई इहो सबबु आहे त जेकॾहिं को माण्हू ज़िद खे हटाए करे, ज़िद न करे, तअस्सुब न करे ऐं दीन जे अंदरि गौर करे त पोइ उहो दीन सही दीन ते पहुची वेंदो। हा अलबत्ता जेकॾहिं ज़िद कंदो ऐं त पोइ कोन पहुचंदो, इहा हिकिड़ी ख़ारिजी शइ आहे हुनजी। पर जेकॾहिं ज़िद खां हटी करे ऐं इनाद खां हटी करे, तअस्सुब खां हटी करे जेकॾहिं वाक़ई इंसान गौर कंदो त बिल्कुलु उन जी अंदरूनी जेका आहे न दिलि ज़मीर जो जेको आवाज़ु आहे, उनजो अंदर जो जेको आवाज़ु आहे उहो ई उनखे ॿुधाईंदो त भई हक़ु हीउ अथई ऐं बातिल हीउ आहे। त हिन में अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमाए पियो त तव्हां उन फितरत जी पैरवी करियो जंहिं ते अल्लाह ताला इंसाननि खे पैदा कयो। पोइ अॻियां त अल्लाह ताला फ़रमायो त यानी अल्लाह ताला जे ख़ल्क़ में तब्दीली न आहे। हिन जा ॿ मतिलब आहिनि। हिकिड़ो मतिलबु त इहो आहे त यानी अल्लाह जे ख़ल्क़ मां मुराद जेको आहे उहा इहा ई फितरत आहे जेका अल्लाह ताला इंसाननि में पैदा कई आहे। माना इन में तब्दीली कान ईंदी, माना इहा ख़तमु कान थींदी भले छा बि थी वञे। हा अलबत्ता ईअं थी सघे थो त ग़लति माहौल मिले
इंसान खे ग़लति माहौल मिले, उन ग़लति माहौल जे करे जेको आहे सो उहो कुफ़्र जे तरफ़ निकिरी वञे ऐं ग़लति राह जे तरफ़ निकिरी वञे। जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त कुल्लु मौलूदी यूलदु अलल फितरा, हर ॿार जेको आहे फितरत इस्लाम ते पैदा थिए थो, फितरत ते पैदा थिए थो। फ़अबवाहु युहव्विदानिही औ युनस्सिरानिही औ युमज्जिसानिही, पोइ वरी उनजो माउ ऐं पीउ यानी उनजा वालिदैन जेके आहिनि या त उनखे यहूदी करे था छॾीनि या उनखे नसरानी करे था छॾीनि या उनखे मजूसी था करे छॾीनि। माना हुनखे जेको माहौल मिले थो उहो माहौल हुनजे जेका दिलि जी जेका ॻाल्हि आहे उनखे दॿाए छॾे थो माहौल जे करे, पर उहा शइ ख़तमु कान थी सघे। उन खां पोइ भले केरु हुजे, किथे बि हुजे, कंहिं मज़हब वारो हुजे, जेकॾहिं उनजे साम्हूं हक़ु पेश कयो वञे ऐं हू वाक़ई दिलि सां उनखे गौर कंदो त पहुची वेंदो हक़ ते। पर उहा अलॻि ॻाल्हि आहे जेके अहिड़ा माण्हू आहिनि जेके यानी मुसलसल जेॾी महिल यानी हक़ जो इनकार था कनि, अंदरि दिलि जो ज़मीर उनखे आवाज़ बि ॾिए थो पर उन आवाज़ खे ख़ुदि दॿाए था छॾीनि ऐं ज़िद था कनि, त पोइ हिकिड़े वक़्त ते अल्लाह पाक नाराज़ थी करे पहिरीं अल्लाह ताला उन्हनि खे मौक़े ॾिए थो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं दावतूं मुख़्तलिफ़ तरीक़े सां हुननि जे साम्हूं दावत पेश कई वञे थी, पर बार बार जेॾी महिल हू हक़ जी ॻाल्हि खे ठुकराइनि था, अल्लाह पाक नाराज़ थी करे पोइ उन्हनि खे जेको न उन्हनि जी दिलि ते मुहर हणी थो छॾे, पोइ इनखे ॻाल्हि सम्झ में कान ईंदी। पर इहा जेका फितरत आहे उहा ख़तमु कान थी सघे। हा, इन तरीक़े सां अल्लाह ताला नाराज़ थी करे इन फितरत जे असर खे ख़तमु करे छॾे, उन्हनि दिलनि ते अल्लाह ताला मुहर हणी छॾे, त पोइ इहा अलॻि ॻाल्हि आहे। त हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त तव्हां जेको आहे सो इन में तब्दीली कान ईंदी। ॿिए हंधि जेको आहे ॿियो मतिलबु इहो आहे त तव्हां हिन फितरत में तब्दीली न आणियो, यानी हुकुम आहे त ख़बर पर माना में जेको सो यानी नहीं जे आहे, इन मां ख़बर पई त तब्दीली अची सघे थी ऐं माना माहौल ग़लति इख़्तियार न करियो। इन त ई ख़बर पए थी त भई अहले हक़ खे घुरिजे त हू जेको अहले बातिल सां दोस्तियूं न रखनि, हुननि सां उथणु वेहणु न रखनि, छो त माहौल सां इंसान जेको आहे माहौल इंसान जे मथां असरअंदाज़ थिए थो। अहिड़े तरीक़े सां ग़लति क़िस्म जो लिटरेचर जेको आहे उहो न पढ़नि, अहले बातिल जा जेके किताब आहिनि उहे न पढ़िया वञनि। हा, उहो माण्हू जेको पंहिंजे इल्म में पुख़्ताकार आहे, जंहिंखे हक़ ऐं बातिल जी पूरनि दलाइल सां ख़बर आहे, उहे माण्हू जेकॾहिं ॾिसण त उन्हनि खे को नुक़सानु कोन थींदो, छो त हू सम्झनि था। पर आम माण्हू अॼुकल्ह जीअं नेट आहे या ही जेके मसलन फेसबुक आहे या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो जेके आहिनि ज़राए आहिनि, हाणे इन में हर माण्हू चए थो त भई हिन खे बि ॿुधी ॾिसां, हिन खे बि क्लिक करे ॾिसां, हीअ ॾिसूं छा थो चए। इहा वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। असां वटि यानी माल एतिरो क़ीमती कोन्हे, जान एतिरी क़ीमती कोन्हे, सभिनी खां वधीक क़ीमती असां वटि ईमान आहे। ऐं जेकॾहिं ग़लति अक़ीदे वारो माण्हू उन जी ॻाल्हि ॿुधी ऐं उन जी पूरे बयान मां पूरी ॻाल्हि मां असांखे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे न उहा दिलि दिमाग़ खे लॻी वई त पोइ इंसान त तबाह थी वियो, इंसान जो अक़ीदो त फिटी वियो। इन करे कॾहिं बि जेको अहले बातिल जी ॻाल्हि खे न ॿुधिजे ऐं ग़लति दोस्तियूं न अपनाइजनि। हा, ग़लति दोस्तियूं उहो माण्हू अपनाए जंहिंखे पंहिंजे दीन जी का परवाह न हुजे, जंहिंखे पंहिंजे आख़िरत जी का परवाह न हुजे। ज़ाहिर त सभु माण्हू जेको ईमान खे वधीक क़ीमती सम्झनि था, त उन करे जेको आहे सो जेके अहले बातिल आहिनि यानी ग़लति मज़हबनि वारा आहिनि, ग़लति तरीक़नि वारा आहिनि, उन्हनि सां हरगिज़ दोस्ती या उन्हनि सां गॾु वेहणु या उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु, इन खां बिल्कुलु जेको सो परहेज़ कजे। अल्लाह ताला फरमाए पियो इहो ई सिधो दीन आहे, पर अक्सर माण्हू जेको आहे सो नथा ॼाणनि। छो नथा ॼाणनि? इन करे जो गौर करणु कोन था चाहिनि। असल त हर माण्हू जेकॾहिं यानी तासुब खे, जीअं मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो त तासुब खे हटाए करे, ज़िद खे हटाए करे जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि में गौर कनि त उन्हनि खे सम्झ में अची वञे। अल्लाह पाक हुननि जे दिलनि में उहो नूर रखियो आहे, सलाहियत रखी आहे, पर करणु कोन था चाहिनि। अल्लाह ताला फरमाए पियो तव्हां हक़ जी इत्तिबा करियो, मुनी बि न इलाही, तव्हां सभु अल्लाह पाक जे तरफ़ रुजू करियो, अल्लाह सां दिलि लॻायो। वतक़ू, ऐं हक़ जी मुखालफ़त करण खां
ऐं उन मुखालफ़त जो जेको नतीजो थींदो सुभाणे क़यामत जे ॾींहुं ऐं मरण खां पोइ इन खां बचो ऐं इन खां डिॼो। व अक़ीमुस्सलात माना तौहीद इख़्तियार करे, इस्लाम इख़्तियार करे ऐं पोइ वरी नमाज़ खे क़ाइमु करियो। छो त नमाज़ जेको अमली सबूत आहे तौहीद जो, अमली सबूत आहे दीन जो। इन में दिलि, दिमाग़, जिस्म, ज़बान यानी हर क़िस्म जो इंसान जो जेको आहे उज़्व आहे उहे इस्तेमालु थियनि था अल्लाह जी इताअत में। ॼण की अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾेखारिणो त या अल्लाह मूं तोखे वाक़ई मञियो आहे, दलील इहो आहे त आउं नमाज़ पढ़ी पंहिंजे पूरे जिस्म खे तुंहिंजे फर्मा बरदारी में लॻाए वेठो आहियां। व अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन ऐं तव्हां अहिड़नि मुशरिकनि मां न थियो जिन पंहिंजे दीन खे जेको आहे सो दीन खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। असल हक़ु जेको हिकिड़ो आहे। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन इंसाननि खे पैदा कयो त उहे इंसान फितरत सलीमा ते हुआ ऐं उन्हनि फितरत सलीमा खे क़बूल कयो। उन खां पोइ कुझु वक़्त खां पोइ छा थियो जो माण्हुनि में टोला पैदा थी पिया। हर माण्हू जेको आहे सो पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि, वकानो शिया उहे सभु टोला टोला थी विया। शिया शियतुनि जी जमा आहे ऐं शिया चइबो आहे उन गिरोह खे जेके कंहिं हिकिड़े वॾे खे मञींदा हुजनि, हिकिड़े वॾे खे जो मुक़्तदा करे उनखे मञींदा हुजनि, उनखे शियतुनि चइबो आहे उन गिरोह खे। हीअ शिया जो लफ़्ज़ जेको आहे उहो शियतुनि जी जमा आहे, माना गिरोह थी विया माण्हू। हे हक़ु त हिकिड़ो पर हीअ जेके टोला टोला विरहाइजी विया। छो त हर हिकु कंहिं हिकिड़े जी जेको त पैरवी कई ऐं जेॾी महिल इंसाननि पंहिंजे रायनि खे हलायो, अल्लाह पाक जी ॻाल्हि खे, वहीअ जी ॻाल्हि खे, पैगम्बरनि जी ॻाल्हि खे कोन मञो, पंहिंजी हलाई, त ज़ाहिर आहे त पोइ हर माण्हू ॿिए खां मुख़्तलिफ़ थींदो, हर माण्हू जी राय पाण खां मुख़्तलिफ़ थींदी। ईअं टोला टोला थी विया। व कुल्लु हिज़्बिम बिमा लदैहिम फ़रिहून अगरचे ए सभु टोला जेके थिया सभु गुमराह हुआ, सभु ग़लति दीन ते हुआ, पर जहालत जे करे इहो थियो त हर माण्हू, हर टोलो इहो सम्झे पियो त असां हक़ ते आहियूं ऐं पंहिंजे ख़्यालात ते, पंहिंजे अक़ीदनि ते फ़रिहून उहे सभु जेको थो ख़ुशि हुआ ऐं हुननि खे वॾो जेको आहे सो नाज़ हो त असां ई हक़ ते आहियूं, बाक़ी ॿिया सभु ग़लति आहिनि, बाक़ी सिर्फ़ु असां ई हक़ ते आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे क़ुरान ऐं सुन्नत सही सम्झी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग़ व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। आमीन आमीन। जज़ाकुमुल्लाह खैर।